छोकरे मां हथ कढो मंसूर खान होश पे वञाए। अरे रे चुरा हाणे जेकॾहिं तूं लाकब खां ॿाहिरि आयो आहीं न त पोइ मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। एहसान साहब हाणे छोकिरे जी ॿाह मां तव्हां खां कोर्ट में वठंदुसि। हींअर ई वञी मां वकील सां मिलां थो पियो। पोइ तव्हांजी ऐं असांजी मुलाक़ात सुभाणे कोर्ट में थींदी। मूंखे कसब आहे पंहिंजी इज़त जो। जेकॾहिं सुभाणे जज जे साम्हूं मां तव्हांजा सॼा पोल पथरा न कया न त पोइ चइजो ऐं समूरा शाहिद ऐं गवाह पेश कंदुसि। हिन शहर में नशो केरु आणे थो, किथे खपे थो, ऐं हिन स्मगलरनि खां तव्हां केतिरी मंथली वठो था, ऐं हिन ज़हर खे असांजे इन शहर में आणण वारो केरु आहे, ऐं उन्हनि जी दलाली केरु केरु करे पियो। हाणे जेसि ताईं मां तव्हांखे सस्पेंड कराए इन शहर मां धिके न कढंदुसि न तेसि ताईं मां सुकून सां न वेहंदुसि। वॾो आयो आहे मंसूर खान खे कानून सिखाइण वारो। शायदि तोखे इहा ख़बर न आहे त तुंहिंजा वॾा वॾा पाला ऑफिसर बि मंसूर खान वटि हाज़िरी भरींदा आहिनि। साहब ही त असां सभिनी जा पोल पधरा कंदो। ख़ामोश, अॻे ई दिमाग़ तो फाटे। मूंखे कुझु सोचण ॾे। अॼु हिते का मीटिंग न थींदी, इन करे जल्दी तो पेर राय। पर छो? बाबा जी फोन आई त पुलिस खे शक जो आहे ऐं उन कुझु मुक़बर चढ़िया आहिनि। त पोइ जहिड़ो कंदासीं। असांजा एतिरो ताक़त में कोन आया आहे। जहिड़े का मंसूर बाबा बि रोकियो आहे। असांजो बि अमन जो काफ़िलो आहे। हा, असां अमन परस्त आहियूं ऐं अमन सां ई जंग लड़ंदासीं। मंसूर बाबा जे हुकुम जा इनकारी नथा थी सघूं। जल्दी निकिरण जी कयो ऐं जेके नाहिन आया उन्हनि खे बि ॼाण करे छॾिजो त अॼोकी मीटिंग कैंसिल आहे। वरी जॾहिं बि गॾिजाणी थींदी त सभिनी खे इतला ॾेई छॾींदासीं। अचो। मंसूर खान ॾेढो बसि ख़राबु थी आहे त थाणे ते जीअं सभु दम पी करे ऐं तव्हां जे करे उहो थी वियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त मंसूर खान मीर शाहनवाज़ खान खां वधीक ख़तरनाक माण्हू आहे। हुनजे दिमाग़ में कामरेडी जो कीड़ो वेही वियो आहे ऐं पाण खे मुहिब वतन सम्झे थो ऐं हर ग़रीब माण्हू खे पंहिंजे घर जो भाती सम्झे थो। जेकॾहिं हू आयो हो त छोरे मां हथ कढी हा। तव्हांखे कहिड़ो लाचार हुयो मंसूर खान सां फिटाइण जो? सर, तव्हां हिकु माण्हू खे एॾी छूट ॾेई छॾी आहे जो हू थाणे ते अची ऑन ड्यूटी ऑफिसर खे दॿाए हलियो थो वञे ऐं असीं ख़ामोश हुनखे ॾिसंदा था रहूं। उहो उन करे त हू साफ़ सुथरो माण्हू आहे। असां भत्ता खोर, रिश्वत खोर। जेकॾहिं हू चोर ऐं लुच लोफर हुजे हा त मूंसां हथ जोड़ करे हा। पर सर, हाणे करिणो छा पवंदो? राति जो छोकिरो वठी उनजी उताग ते वञ ऐं मंसूर खान खां माफ़ी वठ। ईअं करणु लाज़मी आहे छा सर? न त हू सुभाणे कोर्ट में तोसां गॾु असां सभिनी खे नंगो कंदो। उनखां असांजा के बि राज़ गुझा न आहिनि ऐं थी सघे थो त असांजे ख़िलाफ़ के उन वटि सबूत बि हुजनि। मूंसां त हू राज़ी कोन थींदो। तव्हांखे मूंसां गॾु हलणो पवंदो। ठीकु आहे, छोकिरे खे हथी मोकिल, राति मंसूर खान वटि हलंदासीं। ओके सर। जंहिं ॾींहुं मुराद जे मथां हमिलो थियो उन ॾींहुं सोडल वारा मुंहिंजे भाउ जे पोयां हुया। उन पंहिंजी जान बचाइण लाइ मंसूर खान वटि पहुतो ऐं जॾहिं मां मंसूर खान वटि पहुतुसि, मंसूर हिकिड़ी शर्त ते मुंहिंजे भाउ खे आज़ादु कयो त जॾहिं बि मुंहिंजे भाउ जी उनखे ज़रूरत पवंदी उनखे मां पेश कंदुसि। जेकॾहिं मुराद मंसूर खान खां दुश्मन जी घुर करे थो त पोइ इहो मंसूर असांजे मथे जो सूर बणिजी वेंदो। नाराज़न न, इन जुनूनी माण्हूअ खे तव्हां पाण संभालियो। इन जे साम्हूं मां चढ़ी नथो चाहियां। पोइ त मंसूर असांजी गिची में पइजी वेंदो। पोइ ॿुधायो त उनजो छा कयूं? जंहिं शख़्स साम्हूं हिन शहर जा सभु ऑफिसर तंग हुजनि उनखे तूं मां कीअं था मुंहुं ॾेई सघूं? तोखे यादि आहे न त कुझु ॾींहं अॻु वापडा जे इंजीनियर खे मंसूर खान जा शीदाई अगवा करे खणी विया। इंजीनियर खे पातर हणी उन खां कमु वरितऊं ऐं उन इंजीनियर जो केस दाख़िल बि न थियो। ॿियो त वरी DSP ऐं SHO साहब वटि हुन जा कारा चिठा बि आहिनि। हाणे जे मां तव्हांजे करे हुनजे साम्हूं वियुसि त हू वॾो ब्लैकमेलर आहे। मुंहिंजा बि अच्छा कारा चिठा वेही ज़ाहिर कंदो। पोइ इहो ॿुधाए त हुनखे
तूं मोह ॾींदे या मां? अहिड़े माण्हू खे माराए छो नथा छॾियो? जॾहिं बि ज़ाहिर थी सभिनी जे साम्हूं आयो खंभेजी वेंदो। दा मूंखे मुराद खे वापसि अचण ॾे इंतज़ारु हुयो। हाणे न मुंहिंजे मुख़्तियार पुट जो औलाद दुश्मननि खां नथो वठे त मां माठ करे कोन वेहंदुसि। अदा आलम मूंखे पक आहे त हाणे मुराद माठ करे कोन वेहंदो। तव्हां उन्हनि जा 2 मुड़ुस मारिया आहिनि। दुश्मनीअ खे जेकॾहिं अॻिते वधाईंदव न त उहो बि माठ करे कोन वेहंदा। बाक़ी तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त ठा कयूं? बाबा हाणे ठा न सोट मुराद कंदो न ई रहजन वारा। हाणे असां ठा खां तमामु घणा परे निकिरी चुका आहियूं। पुट हिननि वॾनि जी त पूरी ज़िंदगी दुश्मनीअ में गुज़री वई। घटि में घटि तव्हां त पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचो। अॼु हिननि जो मुस्तक़बिल बारूद जे दूहे हेठां गुज़रंदो। पोइ ही छा सोचनि? जेका बारूद जी बाहि ॿरे पई न सभिनी खे गॾिजी उनखे विसाइणो पवंदो। भाई वॾी इहा हाणे बाहि असांजी रत सां ई विसांबी, रत सां। अमा असां त ठा कयो हो पर दुश्मन धोखेबाज़ आहे। 2 चकर पहिरियां बि उन्हनि असां सां धोखेबाज़ी कई आहे। हाणे उन्हनि जे मथां बि हर भरोसो नथो करे सघिजे। 2 चकर उहो पहिरियां बि असां सां धोखो करे चुका आहिनि। हाणे 3 चकर हींअर बि सोट मुराद खे धोखो ॾेई उनखे माराइण जी कोशिशि कई वई। तूं ई ॿुधायो उन जे मथां कहिड़ो भरोसो करे वञे ठा कयूं? सूबेदार ऐं तव्हांजे विच में जेका गर्मा गर्मी थी आहे उन लाइ सॉरी ऐं तव्हांजो माण्हू मां छॾणु आयो आहियां। हाणे मां पंहिंजे अमरा जो हथ तव्हां खां कोर्ट मां वठंदुसि। हैदर हिन में छा आहे? इन फाइल में उहे समूरा सबूत आहिनि। शराब जी भट्टियूं किथे किथे आहिनि ऐं उन्हनि खे केरु हलाए थो, चर्स जा वापारी केरु आहिनि ऐं शीशे जो कारोबार केरु करे थो, त मैनपुड़ी किथे ठहे थी ऐं नशे वारी सोपारी किथां अचे थी ऐं केरु घुराए थो ऐं किथां घुराए थो, ऐं ज़हर जी टोटल कमाई केतिरी थिए थी ऐं उनजो केतिरो हिसो कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ वञे थो, ऐं साफ़िन जा वात बंदि करण लाइ उन्हनि खे केतिरो खारायो वञे थो ऐं पोइ बि केतिरी बचत थिए थी ऐं ज़हर खाइण सां हर साल केतिरा नौजवान पंहिंजी ज़िंदगीअ तां हथ धोई वेहनि था। उन्हनि जो समूरो तफ़सील इन फाइल में मौजूदु आहे। इन जी हिकु कापी मूं वटि आहे जेका मां कोर्ट में पेश कंदुसि। इहे फज़ूल जांगाकार आहिनि, अहिड़े त मां बि फाइल ठाहे सघां थो। इन लाइ तव्हांखे आइनी शायदि घुरिजनि। नूरमाबाद हिनखे सुञाणो त DSP साहब? कीअं न सुञाणींदो हूंदो। मेन पुड़ीअ जो वॾो कारखानो इन शहर में मुंहिंजो आहे, जंहिं मां 5 लाख जी मंथली साहब ॾे ऐं बाक़ी लाइ अलॻि सां ख़र्ची वञे थी। सूबेदार साहब तोखे नशावर सोपारी जी ॻोल्हा हुई थी या किथे ठहे थी ऐं केरु ठाहे थो? हाणे अथव त विझंदा हिन में। बाबा तो चैन मंसूर खान अदा खे कोन छॾाए। हाणे मिठू चए पंहिंजी क़िस्मत खे, मूंखे जेको ज़ोर लॻाइणो हो न मां लॻाए छॾियो। बाबा छा अदा मिठू खे हाणे सज़ा लॻी वेंदी? पुट कहिड़ो हुन धाड़ो हयो आहे जो हुनखे सज़ा लॻंदी? पुलिस असां ग़रीबनि खे तंग कंदी आहे, के चङे भले में हथ विझनि त ख़बर पइजी वञे। चङा भला खून करे वतन था आज़ाद हूंदा ऐं असांखे हक़ हिलाल जी रोज़ी करण नथा ॾियनि। इहो आहे तुंहिंजो कानून। काश बाबा कोई हुजे जेको असांजे अहिड़नि इदारनि खे सुधारे। जेको बि उन्हनि खे सुधारण जी कोशिशि करे थो मारियो थो वञे, ऐं हा उन्हनि जे पोयों आवाज़ उथारण वारो बि कोई नथो रहे। हाणे कंहिंखे लाचार आहे जो इन इदारनि सां फिटाईंदो? हा बाबा असांखे अज़ाब में ज़िंदगी गुज़ारण जी आदत पइजी वई आहे, पर पंहिंजनि हक़नि लाइ कॾहिं बि गॾु कोन थींदासीं। मंसूर खान तूं ख़तरनाक गेम शुरू करे चुको आहे। मञा थो त मुंहिंजे कदबुत खां तुंहिंजो वज़न ॻरो आहे, पर मूंखां वधीक ताक़तवर हथ पिया आहिनि। तुंहिंजो लाश रिणनि में रुली वेंदो। तूं हिन क़ौम जो हीरे थियण जी कोशिशि न कर। छा तूं उन्हनि हीरोज़ जे अंजाम खां वाक़िफ़ न आहीं? ख़बर आहे मूंखे त हिन क़ौम जे हक़नि लाइ जिन जिन बि आवाज़ उथारियो आहे न, त
तव्हांजे इदारनि जे माण्हुनि उन्हनि खे विच चौराहे ते टंगे गोलियूं हणी उनजी लाश खे पूर्ण कयो वियो आहे। इल्ज़ाम असांजे इदारे मथां न हण। कुझु माण्हू हुआ उन्हनि खे आर्डर मथां खां मिलियल हो। आख़िरी ये मथियां क़ौम जे हीरनि खे केतिरो मारींदा। कंहिंखे गोलियूं हणी मारियो, कंहिंखे फाही ॾिनो त कंहिंखे ज़हर ॾेई मारियो ऐं कई वरी जेल पिया कटनि। हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा। इन में असांजो को बि ॾोह न आहे। जंहिं क़ौम लाइ तूं आवाज़ उथारी पियो उहा क़ौम तव्हांखे अॻियां करे ऐं उहा घरनि में सुम्ही रहंदी। उनखां पोइ तूं छा कंदे? इहो सिलसिलो रुकणो न आहे। तेसीं ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो जेसीं ताईं हिन क़ौम खे हक़ नथा मिलनि ऐं जेसीं ताईं नौकर पंहिंजी मालिकीअ जो हक़ छॾे पंहिंजी नौकरीअ ते नथो वञे तेसीं ताईं इहा जंग जारी रहंदी। हिकिड़ो मंसूर न हो त छा थियो, सभई मंसूर ॿिया पैदा थींदा। ब्रादर अॻिते जो छा सोचे थी? ख़ामोश रहंदी छा प्लान कंदी? मरियम, मुंहिंजे भाइरनि त हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे, पर कंहिं मज़बूत ताक़त मुंहिंजे हथनि खे रोके छॾियो आहे त पोइ मां पंहिंजनि मथां हथियार कीअं हलायां? आख़िर उहा कहिड़ी ताक़त आहे तो जहिड़े बहादुर खे कमज़ोर ऐं बुज़दिल करे छॾियो आहे? न मरियम, न नई मां बुज़दिल आहियां, नई वरी को मां कमज़ोर आहियां, पर मां वाइदनि में जकड़ियल आहियां। मरियम, अॼु मां तोखे हिकिड़ो राज़ थो ॿुधायां, जेको राज़ तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में महदूद रहंदो। मां कसम खणी चवां थो, कसम खणी चवां थो त इन क़ौम खे ना ही तारीख़ माफ़ कंदी, ना ही सन धरती, ना ही असांजो ईंदड़ नसुल। छो त असां ईंदड़ मुस्तक़बिल लाइ छा छॾियूं था वञूं? ज़ाती दुश्मनियूं, ऑफिसरशाही ऐं करप्ट इदारा ऐं सभु जा सभु असां ख़ामोश तमाशाई बणिजी तब्दीली जा ख़्वाब पिया ॾिसूं। और तव्हां ई मूंखे ॿुधायो त इहा तब्दीली ईंदी त केॾांहुं ईंदी? जेकॾहिं हिकु इदारो ख़राबु हुजे त उनखे ॿियो इदारो सुधारे सघे थो, इहा उमेद बि रखे सघिजे थी। पर जेकॾहिं सभु जा सभु इदारा करप्ट ऐं बेईमान हुजनि त पोइ उन्हनि खे केरु सुधारे सघंदो? केरु आख़िर केरु इन्हनि जी बदमाशी ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो? को हूंदो इन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण वारो ऐं इन्हनि खे सिधी राह ते आणण वारो? उहो ॿियो केरु बि कोन्हे, उहो आहे तव्हां ऐं असां। हाणे तव्हांजे ज़हननि में इहो ई सवाल उथंदो हूंदो त असां त तादाद में तमामु घणा घटि आहियूं, पोइ हेॾी वॾी जंग असां कीअं था जोटे सघूं? मां कसम खणी चवां थो त हर माण्हू तब्दीली चाहे थो, पर उन्हनि खे को वाट ॾेखारण वारो हुजे। इन करे तव्हां सभु गॾिजी मूंसां इहो कसम खणो त अॼु खां पोइ केरु बि पंहिंजी ज़ाती दुश्मनीअ लाइ हथ में हथियार न खणंदो ऐं जो हर हिकु क़दम हिन क़ौम ऐं धरतीअ लाइ हूंदो। पोइ छो न असांजे मथां मुश्किलातुनि जा पहाड़ किरी पवनि, पर असां साबित क़दम रहंदासीं, असांजो क़दम हिकु बि पोइ न मोटंदो। अॼु जेकॾहिं असां ॿार आहियूं त सुभाणे बसि 100 थींदासीं, पोइ हज़ार ऐं लखनि ऐं करोड़नि जी तादाद में जॾहिं बि असां थियासीं न त पोइ हिन क़ौम खे लुटण वारा गद्दार ॻोल्हिया हथ कोन ईंदा। हाणे तूं ई ॿुधा मरियम, फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। मां पंहिंजे हिननि हथनि में हथियार खणी पंहिंजनि मिटनि माइटनि लाइ विढ़ां या पंहिंजी पूरे खानदान लाइ विढ़ां या वरी किरोड़े गरीब मिस्कीन मारवाड़नि लाइ विढ़ां। छा मां पंहिंजी सॼी ज़िंदगी
बेगैरत बणजी गुज़ारे छॾियां ऐं बेगैरत बणजी मरी वञा? पोइ तूं ई ॿुधाए त हीअ क़ौम, ही मुंहिंजा सिंध वासी मरियम मूंखे मयारूं कोन ॾींदा छा? मुंहिंजे मथां हिन क़ौम ऐं सिंधमड़ जो फर्ज़ कोन्हे? हाणे जॾहिं मूंखे हथियार खणी हक़ ऐं सच लाइ विढ़ण जो रस्तो मिली वियो आहे न, त पोइ इन्ही रस्ते ते हक़ ऐं सच ख़ातिर विढ़ी मरियम मां मरण थो चाहियां। हिकु मूंखे न, पर हाणे असां सभिनी खे, सॼी सिंधी क़ौम खे हिन गिफ़लत ऐं सुस्तीअ जी निंड मां उथी जागणो पवंदो। हाणे भली केर बि मुंहिंजो साथ ॾे या न ॾे, पर हिन क़ौम सां किथे बि जेकॾहिं का बेवाजिबी ॾिसंदुसि त हथ में हथियार खणी मां विढ़ंदुसि, ज़रूर विढ़ंदुसि। ॿी ॻाल्हि ॿुधाई, हाणे मूं वचन करे छॾियो आहे, पर ईअं सम्झ त मूं कसम खणी छॾियो आहे। हाणे जीअंदुसि बि हिन क़ौम लाइ ऐं मरंदुसि बि हिन क़ौम लाइ। छा मसलो आहे? छा ते बहस पिया कयो? अमा साइण मां तुंहिंजे मंसूर जी लख इज़त कंदो आहियां, पर मंसूर हिकु मामूली छोकिरे करे असांजी गिची में अची हथ विधा आहिनि। जंहिं छोकिरे खे तो हिकु मामूली चई थो न, इहो तुंहिंजो मालिक आहे। एसपी साहब मालिक, छो त ही पंहिंजो पघर आहे थो, तती थदीअ में कमाए हिन मुल्क खे टैक्स अदा करे थो, ऐं उन टैक्स मां तव्हांजो औलाद ऐं ही जेका ऐश इशरत वारी ज़िंदगी आहे न, उन टैक्स मां तव्हां इहा ज़िंदगी गुज़ारियो पिया। पोइ मूंखे ॿुधा त ही मामूली छोकिरो कीअं थियो? अमा साइण, मंसूर हिकु ख़तरनाक गेम शुरू करे चुको आहे। हिन लाइ कफ़न वठी रख, मां न, पर मूंखां वधीक ताक़तवर हथ पिया आहिनि जेके हिन खे वधीक जीअण जी मोहलत कोन ॾींदा। भले हिकु लम्हो ई छो न मिले, गुज़ारींदुसि शान ऐं मान सां, बाक़ी बेग़ैर तैयारी ज़िंदगीअ खां मौत बहितर। हैदर जी अम्मा साहिब, तूं गाॾी कढ ऐं हिन छोकिरे खे वठी हिन जे घर छॾे अच। तव्हां बेफ़िक्र थियो अम्मा साहिब, मां हिनखे घर पहुचाए थो अचां। अच बाबा। ऐं तूं मूंसां अंदरि हल त तुंहिंजो सबक़ मां थी वठां। यार वली निसार, जेकॾहिं असां मंसूर भलाई न करे हा न, तव्हां असांजे ॻोठ जी लाइट कॾहिं बि न ठाहे हा। मूं ख़बर ॿुधी आहे त मंसूर जा माण्हू इंजीनियर खे ॿधी खणी विया ऐं हुनखे ॾाढी मार ॾिनी अथनि। इहे सिधा बि इन पादर सां आहिनि। असां ग़रीबनि इंजीनियर वटि घणा पंध कयासीं। कॾहिं चवंदा त लख जो, कॾहिं चवंदा 1.5 लख जो, भलो थी मंसूर जो, जंहिं ॿिनि पादरनि सां असांखे बिजली बहाल करे ॾिनी आहे। मां थो चवां त अॼु हली मंसूर जी सलामी भरे अचूं, छो त हुन जो असांजे मथां वॾो थोरो आहे। हा हलो यार। सोट, हाणे वक़्तु अची वियो आहे त हाणे हली असां मंसूर खान सां ॻाल्हायूं। मंसूर खान सां जॾहिं बि ॻाल्हाइण जी ज़रूरत पई न, त हुन सां मां पाण ई ॻाल्हाई। पर सोट हिन वक़्तु छो न? हीउ जेको वक़्तु आहे न,
इहो वक़्तु आहे शाहनवाज़ ख़ान सां ॻाल्हाइण जो, छो त हिन वक़्तु जेको असांखे दोखो मिलियो आहे न, उन जे तरफ़ां मिलियो आहे। पर असांजे दुश्मन खे पनाह ॾियण वारो मंसूर आहे। उन में मंसूर ख़ान जो को बि ॾोह कोन्हे। अदा सही थो चवे। जेकॾहिं असांजे दर ते दुश्मन लड़ी बि आयो न, त उनखे पनाह असां ज़रूरु ॾियूं। हा सौट, जेकॾहिं असां कंहिं दुश्मन खे पनाह ॾेई सघूं था, आख़िर हू त रईस आहिनि। तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी जेकॾहिं असां ईअं ई रईस खे छूट ॾींदा रहियासीं न, पोइ पहिरियां ई मथे ते चढ़िया। हाणे घाटो भञण में देरि कोन कंदो। जेको बि असांजो ॾोही निकितो न, उनखे छूट कॾहिं बि कोन ॾींदासीं। पंहिंजे भाउ जो पलांद छिके वठंदासीं, पर उहो असांजो ॾोही मंसूर ख़ान न, इहो शाहनवाज़ ख़ान आहे। त पोइ देरि न कयो, कढो गाॾियूं। मां ई सोडल ओताक में अंदरि वेंदासीं, तव्हां ॿई ओताक जे ॿाहिरां बीहजो। इन चकर जेकॾहिं असां सां धोखो थियो त मीर शाहनवाज़ ख़ान खे लेटाए विझिजो। पोयां जेको कुझु थींदो उनखे मुंहुं मां पाण ॾींदुसि। केराणे एॾो मैं पागल हूँ, मैं पागल। नीचे मैं पागल हूँ। अरे तो मैं भी पागल हूँ। ॿुधाए नथो केरु आहे? मैं पागल हूँ, मैं पागल हूँ। ककर तूं कहीं कहीं किसियाणो कंदी। हिन मुल्क में एतिरी त बुख वधी वई आहे जो हर माण्हू चरियो थी वियो आहे, पागल थी वियो आहे। मूं ॿुधो आहे त राज़न ऐं करीमा चवनि था त मिठण ऐं कुंज जी शादी कराई वञे। मूं थियो न आहे ॿुधो। तूं अलाए मलाए काए, मां अलाए चिन आई जो तोखे अॻ में ख़बर पइजी वई। इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे, तूं हिनखे छॾ। बाक़ी जेकॾहिं राज़न तोखे चवे त कुंज ऐं मिठण जी शादी करायूं त हिन में तकड़ि न कजांइ। छोकिरी जो जेतिरो दर्द ॿार आहे न, ओतिरो सुठो आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं त छोकिरी जे खून पाण में वठी ॾींदा। बाबा, जे पाण में तव्हां मर्द विड़ो था न, त निपरो बि पाण में। तव्हां मूंखे कुर्बान छो था कयो? मां त खणी मां कंदुसि, पर तोरो भाउ संग चटी वारो चए त पोइ तूं छा कंदी? मां हाणे हुन शादीअ खां ई इनकार करे छॾींदसि। तॾहिं त चवां थो त तोखे मिठण सां शादी करणी पवंदी। घर जो घर में हूंदी तोखे कहिड़ी तकलीफ़ ईंदी? मिठण जी हयातीअ जो कोई भरोसो न आहे। जेकॾहिं शादीअ खां पोइ हुनखे दुश्मन मारे विझनि त माना तूं जवानीअ में ई न्याणीअ खे बेवा कराए छॾींदे। पोइ ठीकु आहे, छोकिरी जी शादी मां तव्हांजी मर्ज़ी सां करायां थो। छा तूं हुन छोकिरे जी ज़िंदगी जो दस्तावेज़ लिखी ॾींदी त हू 100 साल जीअंदो? ज़िंदगीअ जी ज़मानत केर बि नथो ॾेई सघे, उहा त मुंहिंजे मालिक जे वस आहे। पोइ तूं कीअं थी चए त शादी खां पोइ 2 महीना मिठण जी रहंदो? अम्मा, हिन शहरी खे त न तूं पुॼंदी न मां। तूं चओ 5 रब खे। छा थी चए मूंखे? बाबा साईं, तव्हां सते वॾो थोरो कयो आहे। जेकॾहिं तव्हां इंजीनियर ते दाबो न कयो आहे त असांजे ॻोठ जी बिजली कॾहिं बि कोन ठही आहे। इहो तव्हांजो हक़ हुयो बाबा। जेको दाबो मूं इंजीनियर खे ॾिनो, उहो दाबो असल में तव्हांखे ॾियणु घुरिजे। बाबा साईं, इहा तव्हां ई ताक़त रखो था। जेकॾहिं असां कुझु इंजीनियर खे चऊं हा त सभु जो सभु थाणे में उबता टंगियल हुजूं हा। इहा ई त असांजी ग़लति सोच आहे। जेकॾहिं इज़त सां असांजा हक़ असांखे नथा मिलनि त पोइ असांखे उहे विड़ी वठणा पवंदा। बाबा, इड़े त उहो आहे जेको ताक़त रखे। असां त कमज़ोर आहियूं। तव्हां कमज़ोर न आहियो, पर तव्हां में एको ॿधी ऐं इतिहाद न आहे। तव्हांजे ॻोठ जे भरिसां 3-4 ॻोठ ॿिया बि आहे। जेकॾहिं सभु जा सभु गॾिजी पओ त पोइ मूंखे इहो ॿुधायो त तव्हां केतिरा न ताक़तवर बणिजी वञो। पोइ मजाल आहे जो कोई तव्हांजो हक़ खाए। असां जूं पाण में ज़ाती रंजिशूं हिकु थियणु कोन थियूं। ऐं ॿियो त
को बि वॾो माण्हू असांजे विच में अची असांखे हिकु करणु चाहे ई नथो। असल में ये मीर पीर अमीर वॾेरा इहो ई चाहिनि था त हिकिड़ो ॻोठ ॿिए ॻोठ सां विढ़ियल हुजे। जेकॾहिं इहे समूरा ॻोठ ऐं माण्हू पाण में गॾिजी पिया त उन्हनि जा हथ इन्हनि मीरनि अमीरनि ऐं पीरनि जी गिचीअ में हूंदा। बाबा साईं, तव्हां बि त हिकु वॾेरा आहियो। मां वॾेरो न आहियां, मां त पंहिंजी क़ौम जो ख़ादिम ऐं ग़ुलाम आहियां। बाबा साईं, काश सभु तव्हां जहिड़ी सोच जा मालिक हुजनि। उनजी इहा सोच तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं उन्हनि जा इहे वाठा ऐं चमचा ख़तमु थींदा। पर तव्हांखे मां इहो अर्ज़ु कंदुसि त घर वञी पंहिंजे ज़मीर खां इहो ज़रूरु पुछिजो त जेका ज़िंदगी हींअर असां गुज़ारे रहिया आहियूं इहा बहितर आहे या इज़त जो मौत बहितर आहे। पंहिंजे ज़मीर खां घर वञी इहो सवालु ज़रूरु पुछिजो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।